नाज़रीन, सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ऐं तुर्की जी कंपनी जे गॾियल सहकार सां ज़िले हैदराबाद में कोठड़ी में घर घर किचिरो खणण वारे मंसूबे जो इफ़्तिताह कयो वियो आहे। वधीक पेश आहे हैदराबाद मां जहांगीर सैड़ो जी रिपोर्ट। असांजो अज़्म साफ़ सुथरी ऐं सेहतमंद सिंध जे वॾे वज़ीर ऐं संदसि टीम जी इहा कोशिश आहे। इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे विज़न ते अमल कंदे पूरे सूबे में तरक़ियाती मंसूबनि खे मुकमल करे सिधो संओं अवाम खे इन जो फ़ाइदो पहुचायो वञे। इन ॾस में सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ऐं टर्की जी कंपनी एल्टास जे गॾियल सहकार सां ज़िले हैदराबाद ऐं कोटड़ीअ में घर घर मां किचिरो खयो वेंदो। हैदराबाद जे हिकु मुक़ामी हाल में घर घर मां किचिरो खणण वारी मुहिम जी इफ़्तिदाई तक़रीब थी गुज़री। थैंक यू वेरी मच टू गवर्नमेंट ऑफ सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जो प्रोग्राम शुरू पियो थिए अॼु इनाग्रेशन आहे ऐं इन सां इहो थींदो त जेका बि ज़िमेदारी जेका पहिरीं हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन चङी ख़ासी खणंदो आहे उहा शेयर थी वेंदी। को बि शहर जो किचिरो विचिरो आहे त उहो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जो के बि हींअर उन जा जेके इंस्ट्रूमेंट्स गाॾियूं वग़ैरह उन जी जेका तक़रीब आहे उहे सॉलिड वेस्ट मैनेजमेंट पंहिंजी ज़िमेदारी ते पाण प्रोग्राम पंहिंजो शुरू कंदो। डिफरेंट जॻहियुनि ते जेके लैंडफिल साइट्स आहिनि उहे डिफरेंट एरियाज़ उन्हनि आइडेंटिफाई करे छॾिया आहिनि। उहो उते किचिरो खॼी करे मेन लैंडफिल जेको एरिया आहे उते डंप थींदो। इहो हिकिड़ो दिल्ली जी जेका आहे उहा प्रोग्रेस थींदी ऐं सम्झां थो उन सां हैदराबाद चङो ख़ासो बहितर। जी थैंक यू सो मच। तव्हां मुंहिंजा व्यूज़ वठणु चाहिया। एक्चुअल में जेके ही सामान आया आहिनि जेका एसेसरीज़ असांखे हिन वक़्तु मुहैया थी आहे इन जो वॾो कमु ॾिसो आहे सफ़ाई सुथराई जो, जंहिंमें इंतिज़ामिया गवर्नमेंट जो त कमु हूंदो आहे लेकिन उन सां गॾु अवाम जो असांजो वॾो कमु हूंदो आहे त असां प्रॉपर वे में उन शइ खे यूटिलाइज़ कयूं। हाणे अगरि एसेसरीज़ आहिनि, गाॾियूं आयूं आहिनि सफ़ाई जे लाइ या बिन्स आया आहिनि, उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां असांखे माण्हुनि ताणी रसाई करणी आहे, मोटिवेशन प्रोग्राम्स हलाइणा आहिनि त तव्हां महिरबानी करे जेको घर जो किचिरो आहे उहो घटी में रस्तनि ते न उछलायो, बिन में विझो ताकी उहा मशीनरी अचे उनखे खणी वञे ऐं उहा पोइ उनखे जेको आहे सो ड्रेन करे छॾे। तक़रीब में सूबाई वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमन, सूबाई वज़ीर आबपाशी जाम खान शोरो, कौमी असम्बली जो मेंबर तारिक शाह जामोट, सिंध असम्बली जो मेंबर जब्बार खान, नदीम सिनिकी, सेनेटर आजिज़ धामरा, मौला बख्श चांडियो, सिंध जे वॾे वज़ीर जे ख़ासि माविन सग़ीर कुरैशी ऐं काशिफ शोरो, सेक्रेटरी बल्दियात सैयद नजम शाह, डिवीज़नल कमिश्नर हैदराबाद नदीमुर रहमान मेमन, डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सुमरो ऐं SSP हैदराबाद समेत सिविल सोसाइटी जा मेंबर्स ऐं PPV जा मुक़ामी अॻवान मौजूद हुआ। इन मौके ते सैयद नासिर शाह तक़रीब में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, कोटड़ी जो सामान अञा शुरू थींदो। कोटड़ी डिस्ट्रिक्ट जाम शुरू आहे, हाली हैदराबाद सिटी जो कमु थिए पियो, उन सां गॾु कोटड़ी बि, पोइ टंडो जाम बि ऐं पोइ जेको ॿियो बि आहे असांजा जेके जेके शहर आहिनि उन्हनि सभिनि में कमु शुरू। सिंध हुकूमत पहिरें मरहले में म्यूनिसिपल कमेटी कोटड़ी, हैदराबाद सिटी, लतीफ़ाबाद, कासमाबाद जे 134 यूसीज़ में घर घर मां किचिरो खणण वारी कम खे 60 मनी ट्रिपर, 2 मैकेनिकल स्वीपर, 20 कंपैक्टर, 10 लोडर, 6 ट्रैक्टर ट्रालियूं, 10 डंपर, 1400 सेंटर सैनिटरी वर्करनि जे ज़रिए अटकल रोज़ानी जी बुनियाद ते 1084 टन किचिरो लैंडफुल साइट ते ठिकाणे लॻायो वेंदो आहे। इन वधीक ॿुधायो त रोज़ानो 350 स्क्वायर किलोमीटर रोडनि जी सफ़ाई खां अलावा 3,64,000 घरनि मां किचिरो खयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जो ही क़दम साफ़ सुथरो माहौल पैदा करण लाइ हिकु साराह जोॻो अमल आहे। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु जहांगीर सैड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद।